पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं बहितरीन अपडेट्स पंजाबी ड्रामे जी, जेका तव्हांजे लाइ धमाकेदार नई कहाणीअ सां ईंदी आहे। अॻिते छा थींदो, जीअं दोस्तो हाणे ताक़िर ख़ान ॿुधायो, तव्हां ॾिठो हसीना बेगम खे रावल काश ज़िंदा हुजे हा त मां उनजी शादी हसीना जी सॉरी सावल जी भेण सां करायां, पर उहो न आहे, ज़िंदा मरी चुको आहे। हसीना हिते ॿुधी ख़ुशि थी वेंदी ऐं सभिनी खे ॿुधाईंदी ख़ुशख़बरी त हे कमु ही थी चुको आहे ऐं सभु ख़ुशि थी वेंदा। अहिड़े हिसाब सां इहा हिकिड़ी गेम खेॾे रहियो आहे ताक़िर ख़ान ऐं दुश्मन आज़ादु ज़ाहिर करण जे लाइ। उहा पंहिंजी पूरी इहा कोशिशि करे रहियो आहे ऐं इहा करण बि घुरिजे, भली ॻाल्हि आहे। बहरहाल दोस्तो पोइ जीअं हसीना इहा कोशिशि कंदी त हीअ हाणे ताक़िर ख़ान खे टारगेट कयूं, रावल बि वियो। बहरहाल पोइ उहो ॿेटंगा फासदा, यानी ड्रामो डिघी कहाणी आहे। एतिरो आसानी सां जल्दी 2-3 किस्तनि जे अंदरि को बि फ़ैसिलो कोन थींदो, काफ़ी किस्तानी में लॻी वेंदियूं। ऐं इन में दोस्तो हाणे सिकू खे जाबर बि जवाबु ॾेई छॾियो त मुंहिंजो वास्तो न आहे, हाणे तूं फाथो आहे, तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। ऐं सिकू इहा ॻाल्हि कई, अगरि मां फाथुमि त मां पंहिंजे हथां जेका हथियार सिधा आहिनि उनजो रुख तोॾे मोड़े सघां थो, जाबरा। ऐं हिते जाबर परेशान थी वेंदो। जाबर हाणे इन्हनि जी पंहिंजी सौटनि जी दुश्मनी पाण में शुरू थी वई ऐं वरी सिकू खे मारण जी हाणे कोशिशि कंदा जाबिर वारा। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। वीडियो सुठी लॻे त उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।